अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तो, गुज़िरियल जुमे ते तव्हांजे आॾो मेराज शरीफ़ जे मुतल्लिक़ मूं कुझु अर्ज़ु कयो हो। अॼु ही रजब शरीफ़ जो ख़ैर सां ॿियो जुमो आहे। अॼोके ॾिहाड़े सां मुतालिक़ ॻाल्हियूं अव्हांजे ख़िदमत में पेश करण जो इरादो आहे। क़ुरान शरीफ़ जी आयत सॻोरी बि मूं साॻी तिलावत कई आहे जेका अॻे जुमे ते तिलावत कई हुयमि। अल्लाह साईं जल जलालू अमन वालू फरमायो सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही, पाक अल्लाह जी ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे लैलन रात जे तमामु थोरे हिस्से में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, हरम पाक वारी मस्जिद खां सैर शुरू थियो, अक़सा मस्जिद ताईं पूरो थियो। अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना, उहा अक़सा मस्जिद जंहिंजे चौधारी अल्लाह सी फरमाए थो असां बरकतूं रखियूं आहिनि। सैर इन जे लाइ असां पंहिंजे ख़ासि बाने खे करायो त उनखे पंहिंजो कुदरत जूं असीं निशानियूं ॾेखारियूं। सुभान अल्लाह। इन्नहू हुवस्समीउल बसीर, बेशक उहा ज़ात समीउ बि आहे, बसीर बि आहे, ॿुधंदड़ बि आहे, ॾिसंदड़ बि आहे। इहो आहे हिन आयत सॻोरी जो तर्जुमो। अॻ में बि अर्ज़ु कयो हुयुमि, वरी दुबारो अव्हांखे यादगिरी कराइण जे लाइ अर्ज़ु कयो अथमि। अल्लाह पाक जे महबूब पाक अलैहिस्सलाम जे मेराज शरीफ़ जो वाक़ियो मां तव्हांखे अॻे जुमे ते ॿुधायो हूंदो त यादि आहे। टे मक़ाम आहिनि, टिनि जॻहुनि ते टिनि क़िस्तुनि में ख़ुदा ताला बयानु कयो आहे। सुभान अल्लाह। इन जे करे त मेराज जी पहिरीं मंज़िल नबी करीम अलैहिस्सलाम जे घर मके पाक खां बैतुल मक़दस ताईं आहे। ॿी मंज़िल महबूब करीम जे मेराज शरीफ़ जी बैतुल मुक़द्दस खां सिदरतुल मुंतहा ताईं आहे। ऐं टीं मंज़िल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वञण जी सिदरतुल मुंतहा खां लामकान ताईं जी आहे। तव्हांखे को सुभाणे चवे बाबा क़ुरान शरीफ़ में मौली साहब तव्हांखे पढ़ी ॿुधायो आहे त नबी करीम जो सैर मके खां बैतुल मुक़द्दस ताईं थियो, पोइ अवाए आसमान काथां आंदा, अवाए लामकान जो सैर किथां आंदो। इन जे लाइ मां अर्ज़ु कयो त टे मक़ाम आहिनि, टे सफ़र आहिनि, टिनि जॻहुनि ते अल्लाह ताला टिनि क़िस्तुनि में बयानु कयो आहे। हर हिकु मंज़िल खे जुदा जुदा ज़िक्र कयो वियो आहे। अॼु तव्हांजे आॾो मां मके पाक खां महबूब करीम अलैहिस्सलाम जो बैतुल मुक़द्दस वारे सफ़र जो कुझु अर्ज़ु कंदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब ताला जी ज़ात बाबरकात उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे ख़ुदा तबारक व तआला हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि।
अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जो प्यारो हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइन था त मेराज वारी रात 27 रजब जी रात आ। उन रात मां हजरत उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में रात रहल आया। प्यारा दोस्तो अजीजो, अज ताईं मूं तहां जे खिदमत में जो कुछ अर्ज कयो आ ओ पांजे मालूमात मुताबिक मां तहां जे खिदमत में अर्ज कयो आ। पर मूं हिकिड़ो कल्ह ताज़ो किताब पढ़ियो, मुझे इल्म में हा गाल कान हुई, काल मूं ॿुधी आ पढ़ी आ। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जन छा फरमायो आ। असल में छा हो त इहो किताब असांजे लाइब्रेरी में हुयो बि कोन। हाणे ताज़ो 2 महीना खन थिया मूं ख़रीद कयो आहे सुबुलुल हुदा वर रशाद। हुन जो नालो आहे 12 जिल्दनि में किताब आहे, नबी करीम जे सीरत पाक जे बारे में आहे। उन में हिकिड़ी नई ॻाल्हि जेका मूंखे मालूम थी आहे असां तव्हांखे ॿुधायां थो। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया त मां उम्मे हानी जे घर में जंहिं रात टिकियो आहियां उन रात में मूंसां ॿिया बि गॾु हा। हिकिड़ो मुंहिंजो चाचो हज़रत हमज़ा ऐं ॿियो मुंहिंजो सॻो सौट हज़रत फज़ल। सरकार दो आलम अलैहिस्सलाम फरमाइनि था उहे बि मूंसां गॾु हा। पर मां जंहिं जाइ ते टिकियल आहियां, जंहिं घर जे हिसे में, उहे मूंसां उते कोन हा, उहे घर जे ॿिए हिसे में गॾु हा। उनखे ॿिए हंधि रहायो वियो हुयो, मूंखे वरी जुदारी जॻह ते रहायो वियो हुयो। मां हज़रत उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जो महिमान हुअसि, पर मूंसां ॿ गॾु हिकिड़ो चाचो ॿियो सौट बि हुया। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी सौट हजरत बीबी उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा मक्के जे फतह थियण खां अॻु में ई मुसलमान आ, पर जंहिंजे निकाह में हुई उहो मुसलमान कोन थियो। जंहिं वक़्त में इस्लाम ऐं कुफ्र जी ॻाल्हि शुरू थी आहे, हज़रत बीबी उम्मुल फज़ल रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका हज़रत अली जी भेड़ा नबी करीम जी सौट आ, उहा मुसलमान थी आ। अल्लाह पाक जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे दीन जे करे बीबी साहिबा खे नबी पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया ऐं उम्मुल फज़ल तूं पंहिंजे मुड़स खां जुदा रह, धार रह। हो इस्लाम क़बूल कोन थो करे पियो, तूं मुसलमान आ, हू गैर मुसलमान। मुसलमान ऐं गैर मुसलमान जो गॾिजणु जाइज़ न आहे, निकाह जाइज़ कोन्हे को। तंहिंजे करे जेकॾहिं इहो मुसलमान थींदो त साॻे निकाह में बरक़रार रहंदो, जे मुसलमान न थींदो त तुंहिंजे निकाह में कोन्हे को, तूं हुन खां जुदा रहिजां। सुभान अल्लाह। बीबी साहिबा खां जुदा थी रहे, अकेली घर में रहंदी आहे। हुनखे बचड़ा भी हुया नंढड़ा नंढड़ा। नबी करीम जी ज़ात बाबरकात 27 वारी रात हज़रत बीबी उम्मुल फज़ल रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर विया आहिनि। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात दस्तूर मुताबिक़ काबतुल्लाह में इबादत करे असहाबनि खे पंहिंजे घर रवानो करे आधी रात खां पोइ बीबी उम्मे हानी जे घर आया। दरवाज़ो खड़कायूं, दरवाज़ो खुलियो, बीबी साहिबा दरवाज़े ते आई। जंहिं महबूब करीम अलैहिस्सलाम खां अंदरां थरां पुछो त मन बिल बाब, दरवाज़े ते केरु आहे? छो त दरवाज़ो बंदि हो, ॿाहिरां रुगो खुड़को थियो आहे। बीवी साहिबा खुड़के ते दरवाज़े ते आई आहे। हाणे पुछे त केरु आहे, त पोइ दर खोले। दरवाज़े ते जवाब मिलियो, अन मुहम्मदुर रसूलुल्लाह, मां अल्लाह जो नबी मुहम्मद आहियां। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बीवी साहिबा दरवाज़ो खोले थी, नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो इस्तक़बाल कयईं। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम दरवाज़े खां अंदरि दाख़िल कोन था थियनि। बीबी साहिबा दरवाज़े जे अंदरि बीठी आहे, पाण दरवाज़े जे ॿाहिरां बीठा आहिनि। पाण फरमाए था उम्मे हानी महिमान टिकाईंदी आहे। हज़रत बीबी उम्मुल फज़ल रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ थी करे, या रसूल अल्लाह केरा महिमान? हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, दस्तूर हो मुंहिंजे महबूब जो त महिमान जॾहिं बि घणा हूंदा हुआ, ज़ाहिर में त फ़क़ीरी ही, पाण करीम अलैहिस्सलाम जन वटि अमीरी कान हुई, तमामु मिसकीनी हाल हो। पाण जेको पेट भरे न खाए उहो महिमान खे छा खाराए? पर इहा फ़क़ीरी, इहा ग़रीबी, इहा मिसकीनी इख्तियारी हुई, इज़्तिरारी कान हुई। हिकिड़ी हूंदी आहे मजबूरी,
माण्हू मिस्कीन आहे, मजबूर आहे। ऐं ॿियो महबूब हूंदे सूंदे पाण फ़क़ीरी इख़्तियार कई हुई। हूंदे सूंदे कीअं? पाण फरमाइनि था लओ शे तो लसारत मअल जिबाल ज़हबन वल फिद्दतन। मां मोहम्मद करीम खे अल्लाह एतिरी ताक़त अता फरमाई आहे, जेकॾहिं मां इशारो कयां हे मके पाक जा समूरे जा समूरा जबल सोन जा थी मां मोहम्मद जे कदमनि में अची पवंदा। रुगो इशारो कयां, अदा है छा आहे? छाजे लाइ? मूंखे ईअं मूंखे हेरायो न, बरोच हिरियो त ख़ुदा पनाह ॾे। मूंखे न ॾियो, मस्जिद खे ॾियो, ख़ुदा जो घर आहे। तव्हांखे जेका ॾियणो पए त मस्जिद जो चंदो ईंदो न, मस्जिद में ॾेई छॾियो था। मूंखे रोज़ रोज़ इहे ॾींदव न सही त पोइ मां तव्हांजा खीसा पटे वेंदुसि। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। दोस्तों, अजीजों, मुसलमान भाइरो, खुदा तबारक व तआला जल जलालहु मन वालो जे प्यारे हबीब सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बीबी उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर ठहियल मेहमान जो हाल इहो हूंदो हो, जॾहिं घणा अची वेंदा हा त उन ग़रीबी मिस्कीनी जे करे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात मेहमान तक़सीम कंदा हा। अबू बकर हे 2 मेहमान तूं वठी वञ, उमर हे 3 मेहमान तूं वठी वञ, हज़रत उस्मान हे 1 मेहमान तुंहिंजे हवाले आहे, ऐं प्यारा अली हे 10 मेहमान तूं वठी वञ। इएं सभु कंहिंखे ख़िदमत जो बि मौक़ो मिली वेंदो हो ऐं कंहिं ते बार बि कोन थींदो हो, मेहमान बि सुखियो गुज़ारींदो हो। महबूब करीम जी ज़ात बाबरकात ज़ाहिर में फ़क़ीरी आहे, हक़ीक़त में ॿिन्ही जहाननि जो वाली आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात जे आॾो सोन छाहे, चांदी छाहे, हीरो छाहे, मोती छाहे। हज़रत मखदूम पिरयालवी, मखदूम मोहम्मद इस्माइल, उन वटि हिकिड़ो माण्हू आयो आहे, साईं धीअ उथारणी आहे, मां मिस्कीन आहियां, मुंहिंजी मदद कर। अबा छा खपई? ॾोकड़ खपनि। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमायो त भितर खणी आ। हुन जे ख़्याल में त साईं शायदि इस्तंजो कंदा, वटि पचाईंदा, भितर खणी आयो। नंढड़ो मखदूम साहब ॾाढो भितर आंदई। मखदूम साहब हथ में झलियो, हथ में झले पढ़ई अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। लिकायई बि कोन, ॾाढे पढ़ई अर्रहमानिर रहीम इला आख़िरी। सॼो अलहम्द पढ़ी उन भितर जे मथां दम जो करे त भितर सोन थी वियो। अबाह खणी वञ, हुन चयो वञ, सोन बि मिलियो, वज़ीफ़ो बि अची वियो, त कीअं ठोल ठाहिबो आहे। सम्झो था आहे न, सिखी वियुसि। सिधो वियो घर वारी खे ॾे खपाए औज मौज सां, बसि ॿियो था ठाहियूं। और सही चवंदा माल मुफ़्त दिल बेरहम, अची जो शुरू थिया त हणी दाड़ा दफाड़ा करे खपाए बीही रहिया। माईअ खे पई ज़रूरत अचे, हाणे ॿियो सोन था ठाहियूं। हेॾो हिकिड़ो खेड़ीअ मां भितर खणी आयो, ॾाढा वज़ू करे ॾदड़ ॿदड़ हणी मुसलो विछाए भितर रखी अलहम्द शरीफ़ पढ़ी जो फूक ॾे त मिटी पई उॾा में। वरी ॿीहर पढ़ियईं, सॼो ॾिहाड़ो फूकूं ॾेई ॾेई सूर कयईं, पर मुंहिंजा आदा दिमाग़ मां सूर ऐं फेरियूं हुजनि, सोन कोन ठहियो। मखदूम साहब वटि वियो, सही अलहम्द पढ़ियो अथमि जेको तो पढ़ियो हो, अल्लाह जो क़ुरान पढ़ियो अथमि जेको तो पढ़ियो हो, तो जा ज़ुबान सां फूक वारे असर सां सोन ठही वियो, मां सां त थिए ई कोन थो। हज़रत मखदूम साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था अब्बा कलाम त रब जो आहे, पर ज़ुबान इस्माइल वारी धार। अल्लाह अदा कलाम कंहिंजो आहे? रब जो आहे, पर ज़ुबान कंहिंजी हुजे मोहम्मद इस्माइल मखदूम वारी ज़ुबान हुजे त पोइ कमु कंदो। मुंहिंजा आदा गोलो बम गोलो या गोली ताक़त वारी आहे, पर उनखे उछलाइण वारो राइफल जो चैम्बर बंदूक जेका हुआ ताक़त वारी हुजे त परे उछलाईंदी, जे हूंदी कमज़ोर त पेरनि में पई हूंदी। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ महबूब करीम जे ग़ुलामनि खे ताक़त आहे त नबी खे त वॾी ताक़त आई। त इहा ग़रीबी, इहा फ़क़ीरी इख़्तियारी इज़तिरारी कान हुई।
समझो था है ना, मजबूरी में गरीबत कान ही, बल्कि पाण फरमाइंदा अल फक्र फखरी मां मोहम्मद करीम जेला फकीरी फखरा। सुभान अल्लाह। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आ अल्लाहुम्मा अहयनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। ऐ मुंहिंजा मौला मूंखे जियारी त मिस्कीनी हाल में जियार जा, मूंखे दुनिया मां वापसि खणी वञे त मिस्कीनी हाल में वापसि वठी वञा। या अल्लाह क़यामत में मूंखे उथारी त मिस्कीननि ग़रीबनि सां गॾु उथार जा। त हबीब जी मिस्कीनी नबी करीम जी फ़कीरी इख्तियारी हुई, इस्तरारी मजबूरी वारी कान ही। हज़रत बीबी उम्मे हानी के ख्याल थियो तो नबी सही था चवन त मेहमान टिकाईंदी पक अॼु नबी सही वटि मेहमान घणा आया आहिनि, मुंहिंजे भाङे में बि को मेहमान वठी आया आहिनि ऐं उहो मेहमान मूं वटि छॾे वेंदा। पुछई क़िबला मेहमान केरु आहे? तव्हां था चओ त मेहमान टिका आहे त मां पुछां केरु आहे? हज़रत बीबी साहबा के नबी सही फरमाइनि था तुंहिंजो मेहमान मां मुहम्मद आहियां, पाण मां तुंहिंजो मेहमान आहियां। बीबी साहबा फरमाए थी अची जे कार मूं सारी दे सुपरी पेरे धरिया पिंबड़ियूं हंध विछाया वार पो साजन सब जमार गोली थी त गुज़ारिया। ऐं अल्लाह जा हबीब तो जहिड़ो मेहमान अचे ऐं मुंहिंजे अंगण अचे ऐं महिरबानी करे कदम घुमाए त मां त ईदूं भाईंदुसि जो रसूलुल्लाह जी ज़ात मुंहिंजे अंगण ते मेहमान थी आया। पीर साईं तख़्त वारे जो हिकिड़ो फ़क़ीर हो, नए दरे रते दरे वारे पासे ॾे रहंदो हो। पीर साईं सरदार हुन वटि महिमान थी विया, मुर्शिद आयो त हुन हिकिड़ो मौलूद चयो, सम्झो था या न? मुर्शिद ईंदो आहे त ख़ुशी थींदी आहे, चए पियो शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे, शुक्र कर अल्हम्दुलिल्लाह यारो घर आयो मुझे, यारो घर आयो मुझे दिलदारो घर आयो मुझे। हकीकत आहे कंहिंजो उस्ताद कंहिं वटि अचे, कंहिंजो पीर कंहिं वटि वञे, कंहिंजो दोस्त कंहिं वटि अचे त अॻियो दिलि वारो हूंदो त ख़ुशि थींदो। मुंहिंजा सोना ही का जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कान्हे का, हज़रत मुहम्मद अरबी ॿिन्ही जहाननि जो सरदार आहे, अल्लाह जो हबीब आहे। हज़रत उम्मे हानी खे क़दुरु आहे त ख़ुदा जो हबीब मूं वटि आयो आहे त बीबी साहिबा कपिड़नि में मापे ई कान पई, चवे पई त अल्हम्दुलिल्लाह रसूलुल्लाह महिमान थिए, मुंहिंजे लाइ बि कहिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। क़िबला मानी तयार आहे, खीर भी पयो आ, बियो ताम में घर में मां हज़र भी आहे वापरायो। पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उम्मे हानी खाइण जी ज़रूरत कान्हे, खाई पी आयो आहियां, रुगो राति तो वटि रहंदुसि। क़िबला छो भला कुछ खाओ? पाण फरमाइनि था न, खाइण जी ज़रूरत ही कान्हे का, जे रहण आयो हाँ टिकण आयो हाँ खाइण जी ज़रूरत हुजे हा तोखे चवां हा, बसि हाणे खाइणो पीअणो कोन्हे, तूं वञी पंहिंजे जाइ ते आराम कर, मां पंहिंजी जॻह ते आराम थो कयां, बसि राति आराम कंदासीं, सुबुह ॾिठो वेंदो। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात सुम्ही पिया। उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा दिल में सोचो आ, ऐ उम्मे हानी अल्लाह जो हबीब तो वटि मेहमान आ, सुम्हण जूं रातियूं घणियूं आहिनि, अॼु निंड तोखे करणी कान्हे का, बहानो कर त मां पहरो थी ॾियां, तलवार हथ में खणी बीह, महबूब पाक जे मथां पहरेदार थी बीह जा। हक़ीक़त में बहानो पहरे जो हूंदो पर दीदार मुहम्मद अरबी जो सॼी राति कजां, ख़ुदा जे हबीब जो दीदार कर। अवा नबी जी ज़ियारत खां वधीक ॿी का शइ आहे? सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जो जंहिं बि चेहरो ॾिठो उहो सहाबी आहे, ईमान सां जंहिं ॾिठो सो सहाबी आहे, ऐं सहाबीअ जो रूह ज़मीन ते मट आहे कोन। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां हिकिड़े माण्हू पुछो आहे त हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो शान वॾो आहे या हज़रत अमीर मावे साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान वॾो आहे? हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ हिकिड़ो मशहूर बनी उमैया जो हाकिम थी गुज़रियो आहे, ऐं उनखे सभु चवंदा हा सानी उमर। जहिड़ी अदालत हज़रत उमर करे ॾेखारी, अहिड़ी अदालत उमर बिन अब्दुल अज़ीज़ करे ॾेखारी। जहिड़ो इंसाफ़ हज़रत उमर करे ॾेखारियो, अहिड़ो इंसाफ़ हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ करे ॾेखारियो। जहिड़ो दुनिया में हक़ जो धाको ऐं नारो हज़रत उमर लॻायो,
एड़ो सागो नारो हक जो धाको हजरत उमर बिन अब्दुल अज़ीज़ कयो। पुछन दे ख़बर हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक खां पुछो वियो त हजरत अमीर मावे साईं जो शान मथे आ या उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो शान मथे आ? हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक इरशाद फरमायूं था, खुदा पाक जो कसम आ, तव्हां था चओ त मां तव्हांखे ॿुधायां त ॿिन्हीअ मां घटि केरु वधि केरु? घटि वधि जी ॻाल्हि कान्हे का। हजरत अमीर मावियो जंहिं घोड़े ते चढ़ी रसूलुल्लाह सां जंग ते वेंदो हो, उन घोड़े जे नासुनि में जेका दज़ उॾामी पवंदी हुई, खुदा पाक जो कसम आहे, घोड़े जे नासुनि वारी दज़ तां हजरत उमर बिन अब्दुल अज़ीज़ जहिड़ा किरोड़े कुर्बान करे छॾिया। इन जे करे जो उमर बिन अब्दुल अज़ीज़ खे हजरत नबी करीम जी ज़ियारत नसीब कान थी आहे। हजरत अमीर मावियो रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहम्मद जो सहाबी आहे। हकीकत या अथव त रसूलुल्लाह जे असहाबनि जो दुनिया में मट आहे ई कोन। वॾी हुननि जी फज़ीलत आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे सहाबा जो अदब नसीब फरमाए। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक वसल्लम। सर्दी त घणी कान्हे न, सलात ॾाढे पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक वसल्लम अलैहि। महबूब पाक अलैहिस्सलाम आरामी हन। हजरत उम्मे हानी तलवार खणी बीही रही आहे। रब करीम हजरत जिब्रील अमीन खे घुरायो आहे। जिब्रील लब्बैक या रब्बे जलील, अॼु मां अल्लाह जो तोखे अमुर आहे, वञी हिकिड़ो कमु कर। या अल्लाह छा कयां? अल्लाह ताला फरमाए थो पंहिंजो रहमत वारो पर सॼी रूह ज़मीन ते घुमाए, हर जानदार साह वारो सुम्ही पवे, जागे को बि न। मौला किथे ॾींहुं हूंदो, किथे राति हूंदी, किथे आधी हूंदी, किथे फजर हूंदी। दुनिया जो निज़ाम आहे, सभिनि खे सुम्हारिया छो? क़यामत थी अचे छा? अल्लाह ताला फरमाया मुंहिंजी मर्ज़ी, तूं अमर जी वञी ताबेदारी कर। हज़रत जिब्रील अमीन पर घुमायो आहे, रहमत वारो हर साहदार सुम्ही पियो। अशम्सु तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम। कुरान पाक मां साबित आहे, सिज बि हलंदो आहे, चंड बि हलंदो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, प्यारा जिब्रील वञ, सिज खे बि ब्रेक लॻाए, चंड खे बि ब्रेक लॻाए, सुभान अल्लाह, पंहिंजी जॻह ते बीही रहनि। मौला छा पियो थिए? अल्लाह ताला फरमाए जीअं मां चवां तीअं कंदो वञ। ॿियो हुकुम तोखे मिले थो, जन्नत जा दरवाज़ा खोल, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कर। या अल्लाह छा थो थिए? खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थोरी देरि खां पोइ तोखे ख़बर पवंदी। अल्लाह पाक जे अमर सां जिब्रील अमर ते अमल कयो आहे। जहान जो निज़ाम बंदि थी वियो आहे, सिज जी रफ़्तार बंदि थी वई, चंड जी रफ़्तार बंदि थी वई, राति ॾींहं जो निज़ाम पंहिंजी जॻह ते बीही रहियो आहे। हर साहदार शइ जिथे बि हुई, सभु कंहिंखे आराम अची वियो आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जिब्रील खां पुछे थो, हालांकि ख़ुदा ॼाणे थो। ख़ुदा पुछई, जिब्रील सभु सुम्ही पिया? मौला तोखे ख़बर आहे सभु सुम्ही पिया, राज सुम्ही पिया, आबिद ज़ाहिद सुम्ही पिया, पर उम्मे हानी कान थी सुम्हे, रसूलुल्लाह जे मथां पहरो थी ॾे बीठी। अल्लाह ताला जी ज़ात फरमाए त वञ, ख़ुसूसी तरह तोखे मोकिलिजे थो। इन जे बि रहमत अखियुनि ते रहमत जो पर घुमाए त जीअं बीठी आहे उते बीठे बीठे निंड खणी वञे। भित खे टेक ॾे बीठी आहे, महबूब करीम जो दीदार पई करे, अल्लाह जे हबीब पाक जे ज़ात बाबरकात जे मुंहुं मुबारक में अखियूं विझी वेठी आहे। अल्लाह जे अमर सां जिब्रील हुनखे निंड खणाई, बीबी साहिबा खे बीठे बीठे निंड खणी वई। सुभान अल्लाह। मौला ताला फरमायो त हाणे जिब्रील ही थो मां कयां, जन्नत जा दर छो थो खोलायां, जहन्नम जा दर छो थो बंदि करायां, जहान खे छो थो आराम ॾियारायां। अॼु राति मां रब जी मर्ज़ी थी पई आहे त मुस्तफ़ा खे सिंगारे ला मकान ते घुरायां। तूं वञ, चारई मुकर्रब मलाइक वठी वञ, फ़रिश्ता मुकर्रब इसराफील, मीकाईल, इज़राईल, जिब्रील, ये चारई वञो, हिकिड़े हिकिड़े मलाइक सां 70,000 ॼाणी हुजनि। केरु माण्हू? मलाइक। मलाइक ॼाणी वठी वञ, जन्नत में सिधो वञ, उते बुराक बीठा थी, हिकिड़ो बुराक जेको तोखे पसंदि अचे सो काहे, सिंगारे मुंहिंजे हबीब खे जाॻाए, उन ते सुवार करे वठी आ। हाज़िर साईं,
अल्लाह जो प्यारो मलाक सगोरो हज़रत जिब्रील अमीन मलाकनि जी फ़ौज तैयार करे जन्नत में वियो। हिक ॿिए खां सुहिणा बुराक बीठा। जन्नत में न को ग़म आ, जन्नत में न का बुख आ, जन्नत में न का उञ आ, जन्नत में न का बीमारी आ। 80,000 बुराक हा, हिक ॿिए खां सुहिणा हा, पर सभिनि खां जुदा हिकिड़ो बीठो हो जेको सभिनि खां कमज़ोर ऐं डुबरो हो। सुभान अल्लाह। हज़रत जिब्रील अमीन दिल में सोचो आ त नबी करीम जे दरबार में उहो बुराक आहे वञा जेको हबीबन करीमन जे शायान शान हुजे, नबी करीम जे ज़ात जे सवारीअ जे लाइक़ हुजे। नज़र डोड़ाई सभु सुहिणा, पर कमज़ोर खां पुछण वियो ॾे ख़बर तोखे छा थियो आहे? सुभान अल्लाह। तोखे गांव नथो मिले, दाणो नथो मिले, जन्नत जी हवा नथी भाए पवई, कहिड़ी बीमारी थी? बुराक जवाब थो ॾे। हिकिड़े शाइर बयानु कयो आहे अज़ सरे बालीने मन बरखेज ए नादा तबीब। कंहिं मरीज़ ते वठी आया हिकिड़े हकीम खे त हिन मरीज़ जी नब्ज़ ॾिस छा आहेसि। हकीम अची मरीज़ जे मथां वेठो, नब्ज़ ॾिसी दवा पियो सोचे कहिड़ी खारायांसि दवा, त मरीज़ थो चवे अज़ सरे बालीने मन बरखेज़ ऐ नादा तबीब दर्द मंद इश्क रा दारू बजुज़ दीदार नेस्त। तोखे मुंहिंजे मर्ज़ जी ख़बर ई कान्हे का, जेका बीमारी मूंखे आहे उनजो तो वटि इलाज ई कोन्हे को। जिब्रील मूंखां पुछी तो छो डुबरो थियो आहे? तूं न पुछ मूंखां, तो वटि मुंहिंजो इलाज कोन्हे। जिब्रील हैरत में पुछेसि तो आख़िर तोखे थियो छा आहे? जो तो गाल तो के बुधाया करोड़ा साल गुजरी विया, अल्लाह जन्नत जोड़ी हुई, उनमें अल्लाह बुराक जोड़िया हा। उन करोड़न सालन खां वठी करे रब पाक जो ऐलान थियो आ हिकड़े बुराक ते मुहम्मद अरबी सवारी कंदो, उन ते सवार थी करे ला मकान जे सैर ते वेंदो। उन ॾींहं खां वठी करे ॿिया ख़ुशियूं था कनि, मां बीमार थी पियो आहियां इन जे करे त ॿिया सुहिणा हन मां कोझो आहियां, ॿिया सघा हन मां डुबरो आहियां, ॿिया भला हन मां कमज़ोर आहियां, ॿियनि ते रसूलुल्लाह सवारी कंदो मां कमज़ोर ते करे अलाए न उन फिराक जे करे ॻणतीअ जे करे मुस्तफ़ा जे इश्क मूंखे ॻारे छॾियो आहे। ॿियो को बि बीमारी कान्हे, ॿियो को बि दर्द कोन्हे, दर्द रुगो इहो आहे त मन हबीब महिरबानी करे मुते सवार थिए। भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह कामिल वली आहे अल्लाह जो, उन ख़ुदा जे बानड़े उन बुराक जो जवाब ॿुधायो आहे। फरमाए थो त बुराक पियो चवे जॾहिं कर थियाम मुंहिंजी साञा सुपेरन सी तॾहिं कर तिरजे तिरो मूंखां मूरो न विसरियाम, पर अंदर रूह रहियाम सजण ओताकूं करे। उहे किरोड़े साल थी विया आहिनि, हे सभु डंडा मंडा लॻा पिया आहिनि, खाइनि पीअनि पिया, ख़ुशियूं पिया कनि, मूंखे ॻणतीअ ॻारे छॾियो आहे त मुस्तफ़ा शल मुते सवार थिए। अलाह ओ ॾियारो करे जो हबीब मुते सवारी करे। जिब्रील हाणे इहो तुंहिंजे वस त कोन्हे न को मुंहिंजे वस, अलाह जे वस आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात अलाह कहिड़े बुराक खे हुकुम ॾींदो। जिब्रील दिलि में फ़ैसिलो कयो त भला ॿिया आहिनि, सुहिणा ॿिया आहिनि, सघा ॿिया आहिनि, पर रसूलुल्लाह जो आशिक़ इहो आहे। ऐं नबी करीम जे दरबार में आहे ई मुहबत वारे जी ज़रूरत। कंहिंजी ज़रूरत आहे? न को सघो खपे, न को सुहिणो खपे, न को मतारो खपे। इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम वला इला अमालिकुम वलाकिन यंज़ुरु इला नियातिकुम। अल्लाह जो हबीब तो फरमाए रब खे न का तव्हांजे मुहांडरे जी ज़रूरत आहे, रब खे न को तव्हांजे इबादत जी ज़रूरत आहे, रब जे ज़ात बाबरकात जी नज़र तव्हांजे दिलि जे मथां हूंदी आहे। दिलि में लुंडी, ज़ाहिर में भाकुर बिस्मिल्लाह अदा ख़ुशि घाटी चांहि पीआरे छॾेसि। मूंखे ॿुधाए त इन जहिड़ो को मुनाफ़िक़ थींदो? मुहबत हुजे, ख़ुलूस हुजे, सचाई हुजे, पोइ जहिड़ो हाल हुजे अल्लाह पाक जल जलालहू अमन वारू जे हबीब जे दरबार में बि उहो क़बूल आहे जंहिंखे सची मुहबत आहे, इख़लास आहे, ख़ुलूस आहे, सचाई आहे। पर जेकॾहिं ॾाढी वॾी आहे माशाअल्लाह, पटको दस्तार ॿधी पई आहे, वॾो जुबो आहे, हथ में तस्बीह आहे, 24 कलाक निमाज़ पढ़े थो, मथे ते मेहराब ठाहे थो छॾे, गोॾा घसी विया आहिनि ऐं मिंबर ते वेहे ऐं चवे त नबी असां जहिड़ो।
माज़अल्लाह मुखे बुधा अबा इन जी का इबादत कम ईंदी नबी के भित जे पुठा जी भी खबर कान ही या हुजूर जे ला चवे त नबी करीम जे ज़ात के ख्वाब थियो हो ख्वाब मेराज ते पाण थोरो वियो ख्वाब में घुमी आयो वो भली केतरी भी इबादत हो जेस कहे कम जी आहे सलात बुलंद आवाज़ सां ॻाल्हि पूरी कयो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि नबी करीम जे ज़माने में सरकार जे दौर में हिकिड़ो शख्स हो ॿाराड़ी में रहंदो हो हबीबन करीमन जे दरबार में ईंदो हो ग़रीबी हाल आ कॾहिं नबी करीम जे दरबार में गाह जी भरी खणी अचे कॾहिं नबी पाक जे दरबार में वरी काठियूं खणी अचे कॾहिं नबी करीम जे दरबार में अचे त ॿाराड़ी जो झंग जूं शयूं आहिनि कॾहिं सब्जी अचे करेसि सुबुह जो शहर मां शयूं वठी हिन खे ॾे पाण फरमान तूं असांजो ॿाराड़ी जो यार आ मां तुंहिंजो शहर जो यार आहियां हिकिड़े ॾिहाड़े नबी पाक लाइ कुझु कोन आंदई ग़रीब हो हथे ख़ाली आयो चईंर हथे ख़ाली आयो आहियां छा कयां ईअं जो बाज़ार में वञे त हिकिड़ो शख़्स गिदरा वेठो विकिणे चई भला इहे थो वठां दा गिदरा ॾींदे चई हा धड़ी घणे जी आहे चई 2 रुपया हिकिड़ी धड़ी तोड़ 5-10 किले जी धड़ी थी तोड़ाए पैसा शाम ॾींदोसांइ उहा पुठा रक़म थी नबी पाक जे आड़ो रखे क़िबला खाओ पाण खाधऊं असहाबनि खे खारायूं जंहिंमहिल थी शाम उहो गिदरनि वारो असहाबी सगोरो हुन असहाबी खे चए बाबा गिदरा वरिता हुई पैसा ॾे चए पैसा मां कोन ॾींदुसि गिदरा नबी साईं खाधा वञी नबी साईं हू गिदरनि जा पैसा वठि ओ आयो क़िबला तव्हांजो गिदरा घुराया हा वो गिदरा त आया हा पर असां घुराया कोन हा पैसा ॾियो फलाणो साहबी थो चवे वठी चोसि अबा मां त तोखे कोन चयो हो त गिदरा वठी आ तूं पाण वठी आए हाणे खाराया बि पाण थी पैसा बि मूंखों थो भराई अर्ज़ कई या रसूल अल्लाह मां मिस्कीन आहियां मां वटि का शइ कान्हे का अॼु दिलि मुंहिंजी चाहियो त मुंहिंजो हबीब गिदरा खाए ख़रीद करे तव्हांखे ॾिना अथमि खाओ बि तव्हां पैसा बि तव्हां भरियो दिलि मुंहिंजी ठरे थी हाणे मूंखे को चांहि पीआरे चवे मुंहिंजे साहिबु पैसा ॾे सॼी ज़िंदगी ॻाल्हाइणु छॾे ॾियांसि बेइज़ती आहे न भाउ चांहि जी सलाह करे पीआरे वरी पैसा मूंखों कढे महबूब कावड़ियो कोन पाण फरमाइनि था सहाबी सगोरा यादि रखजांइ तूं जन्नत में मूंसां गॾु हूंदे जन्नत जा गिदरा गॾिजी खाईंदासीं रहमत लिल आलमीन तां कुर्बान वञा सरकार जी शफ़क़त ऐं मुहबत ॾिसो हिकिड़े ॾिहाड़े उन शख़्स सम्झो था अलाए न ओ कहिड़ो हुयो गिदरनि वारो ॾोह थी पियुसि नबी करीम खे ॿुधायूं सही न ग़लती कई आहे छा कयो अथई कि भला हिन शराब पीतो आहे नओं शराब हराम थियो हो अञा माण्हुनि खां आदत कान पे वई हुन ग़लती वीचारे खां थी वई पाण फरम वठी अचोसि वठी आया पाण फरम हिनखे 80 देड़ा हणोसि छो त इहो कानून कंहिंजो आहे अल्लाह जो इन में रिआयत कान्हे इन में यारी कान्हे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सहाबी के चयो आहे देड़ा हणेसि सहाबी हिनखे देड़ा पियो हणे 1 हयईं 2 हयईं 10 हयईं 20 हयईं हणंदे हिकिड़ो थो चवे लानत हुजई तूं शराब खां नथो मुड़ी पियो हे अल्लाह जो हबीब तोखे धक थो हणाए हुन जे ज़बान मां लफ़्ज़ निकितो आहे लानत हुजई ख़ुदा जो हबीब भर में वेठो आहे अल्लाह जो हबीब फरमाए थो ख़बरदार हिनखे धक भली हण हिनखे देड़ा भणी हल पर हिनखे लानत न ॾे या रसूल अल्लाह शराब पीतो थई पाण फरमाए था इन्नहु युहिब्बुल्लाह व रसूलहु यो बराबर कहिड़ो भी गुनाहगार आ पर इन जी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सां मुहब्बत आ अल्लाह या रसूल अल्लाह मुजाहिदा मुफस्सिरन लिखियो आ मुहद्दिसन लिखियो आ त इएं कोन्हे को त रुगो नेक आबिद ऐं ज़ाहिद नबी सां मुहबत कंदा आहिनि गुनहगार बि नबी सां मुहबत कंदा आहिनि
गुनहगार जी मोहब्बत महबूब जे दरबार में मक़बूल आ। खुदा जे हबीब चो मुसा हिन जी मोहब्बत आ त जेकॾहिं हिन ते लानत न मोकिल बाक़ी शरीयत जी सज़ा हिसां भली ॾीस। मुंहिंजा अदा त हज़रत बुराक खे बि मुंहिंजे महबूब सां मोहब्बत हुई। जिबरील फ़ैसिलो कयो त इहो थो काहे वञा। चईंसि बुराक हाणे ॻाल्हि ॿुधी थी, जंहिं राति लाइ रोए थो ऐं जंहिं ॻणतीअ तोखे ॻारे छॾियो आहे, ॿुधायां उहा राति अॼोकी अची वई आहे। अलाह मूंखे मोकिलियो आहे, बुराक काहिण आयो आहियां, पर मुबारक हुजे तोखे थो ॻायल आहे। तूं तयारु थी। मुंहिंजा दोस्त अल्लामा बदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे, अल्लामा अब्दुल बाकी बि लिखियो आहे। पाण फरमाइनि था पिया त महबूब करीम अलैहिस्सलाम जो न्यापो हुनखे मिलंदो हुयो। जिब्रील ॿुधायो जेको डुबरो हो सो हिकिड़े सेकंड में सॻो थी वियो, तयारु थी वियो। ग़म विया हलिया, दर्द विया हलिया, सूर विया हलिया। महबूब करीम जे ज़ात बाबरकात लाइ हुनखे तयारु करे जन्नत जो हनो आहे, जन्नत जा संज आहिनि, जन्नत जा लगाम आहिनि, सभु नूरी सामान आहे। हुनखे तयारु करे महबूब जे दरबार में पहुतो आहे। हज़रत जिब्रील अमीन दरवाज़े खां कोन आयो आहे, नबी करीम जे दरबार में छत फाड़े हेठि आयो आहे। दरवाज़े खां अचबो आहे, छत खां बा ॻाल्हाईंदा हलो। पोइ जिब्रील भला छत मां छो आयो ॿुधायो। इन जे लाइ आलमनि बुज़ुर्गनि लिखियो आहे त इन में हिकमत ही त मेराज महबूब जो मोजज़ो हो। छा हो अदा? नबी करीम जो मोजज़ो। ऐं ज़ाहिरी आदत जे ख़िलाफ़ ॻाल्हि ही। दरवाज़े खां जॾहिं निकिरबो आहे न सही, त दरवाज़े ते दोस्त मिलंदो, भाउ मिलंदो, सौट मिलंदो, यार मिलंदो, माइट मिलंदो। दरवाज़ो आहे ज़रूरु को न को मिलंदो, त उते वञी निकिरे बीहे तरसे न। जिब्रील आदत जे ख़िलाफ़ आयो त सफ़र बि आदत जे ख़िलाफ़ आहे, वञा बि आदत जे ख़िलाफ़। हबीब खे दर खां न वठी वञा, महबूब खे इतो ई मथे वठी वञा। सुभान अल्लाह। तंहिंजे करे अलाह पाक जे अमर सां जिब्रील दरवाज़ो नथो इस्तेमाल करे, छत खे खोले अंदर दाख़िल थियो आहे। अंदर जो पहुतो त नबी करीम आराम में हा, सुता पिया हा। हज़रत जिब्रील अमीन खे रब पाक फरमायो त मुंहिंजे महबूब खे अदब सां उथारजां। या अल्लाह कीअं जाॻायां, सॾु कयां ख़ुदा जो सॾ जी मनव आहे, हथ विझी लोॾो ॾियां। अलाह ताला फरमायो बेअदबी आहे। मौला सॾु बि न कयां, हथ बि न लॻायां, कीअं जाॻायां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात शाह फरमायो प्यारा जिब्रील, तो जो मुंहुं मुबारक नूर जो ठहियल आहे, तुंहिंजा चप काफ़ूर जा ठहियल आहिनि। नूरानी काफ़ूर थधो आहे बर्फ़ खां वधीक। हबीब आराम में आहे, पंहिंजा चप मुबारक महबूब जे कदमनि ते लॻाए, सरकार जा पेर चुमंदे तुंहिंजा थधा थधा चप नबी पाक जे कदमनि खे लॻंदा। थधाण मालूम थींदी साईं जाॻंदो पोइ मुंहिंजे मोहम्मद करीम खे अर्ज़ु कजां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जिब्रील पेर पियो चुमे। माण्हू मुला चवंदा आहिनि त जिब्रील उस्ताद हो, नबी करीम खे पढ़ाईंदो हो, नबी करीम शागिर्द हो, जिब्रील उस्ताद हो। अबा अल्लाह वटि बेइंसाफ़ी आहे या इंसाफ़ आहे? पोइ अल्लाह इहो इंसाफ़ थो करे, उस्ताद खे पियो चवे त शागिर्द जे पेर खे चुमी ॾे। शागिर्द पेर चुमे, उस्ताद छो चुमे? उस्ताद जी अल्लाह वॾी फज़ीलत कई आहे। जेकॾहिं जिब्रील उस्ताद हुजे हा त अल्लाह ईअं कोन चवे हा मुंहिंजा सोणा जिब्रील मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर जो ग़ुलाम आहे। मौलाना जामी फरमायो आहे, अरशस्त कमी पायज़ ऐवान मोहम्मद, जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद, जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अरशस्त कमी पायज़ ऐवान मोहम्मद, जिब्रील अमी खादिम दरबान मोहम्मद। मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जे दर जो ग़ुलाम आहे। पेर चुमिया थई, हबीब अखियूं खोलियूं हन। जिब्रील पाण थो चए फफ़तह ऐनैह, मुझे नबी पाक अखियूं खोलियूं। ख़रज मिनहुमा नूर, हबीब जे अखियुनि मुबारक मां नूर जी लाइट निकिती आहे। हत्ता वसल इलल अर्श, उहा एतिरी त तजल्ली मथे वई आहे जो ख़ुदा जे अर्श सां वञी टकराई आहे। सरकार जा नेण मुबारक
हजरत भिटाई साहब फरमाइन था खणी नेण खुमार मां जा क्यों नाज नजर सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब था देखी दे दिल बर पो झको थो जोहर जान बजे त जमाल सी। हजरत जिब्रील अमीन मथा महबूब जे बीठो आ। सरकार फरमाइन था दे ख़बर जिब्रील कीअं आयो आ? आधी रात जो त कॾहिं कोन आयो आ, मूंखे निंड मां कॾहिं बि कोन जाॻाईंदो आहे। अॼु ख़िलाफ़ मामूल आयो आहे। ॻाल्हि छा आहे? या रसूल अल्लाह मथे त निहार। नबी पाक मथे जो नज़र कई त अल्लाह पाक जे हबीब जे घर खां वठी लामकान ताईं मलाइक आमो सामो कतारियूं ॿधियूं बीठा आहिनि, सभु सलात बीठा पढ़नि। सुभान अल्लाह। सरकार जे मथां दुरूद बीठा पढ़नि। हबीबन करीम जी ज़ात बाबरकात फरमाए था जिब्रील है अजीब ॻाल्हि आहे, गैर मामूली ॻाल्हि आहे, छा थी पियो आहे? अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह अल्लाह जे ज़ात बाबरकात तव्हांखे लामकान ते दावत ॾेई घुरायो आहे। हे सब मलाइक तव्हांजा ॼानी हन, मूंसां मुक़र्रब मलाइक हन। हर मलाइक सां गॾु 70,000 मलाइक थी हेॾे निहार तव्हांजे इंतज़ार में बुराक बि आहे। अवां बुराक ते सवारी करे हलो। अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जी बेनियादी आहे। होॾो त मूसा खे मोटाए पियो, लंतरानी पियो चवे त कोन ॾिसी सघंदे। हज़रत मूसा अर्ज़ कया, मिंथूं कयूं, दरख़्वास्तूं कयईं। रब करीम जी ज़ात बाबरकात बिना मिंथ जे, बिना अर्ज़ जे, बिना दरख़्वास्त जे मुस्तफ़ा खे पियो घुराए। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िल बरेलवी सब चो रहमतुल्लाह अलैह हर हिक पंहिंजे पंहिंजे अक़ीदत जो इज़हार कयो, जंहिंखे जेतिरी मोहब्बत आहे उन ओतिरो इज़हार कयो आहे। हाणे आला हज़रत वरी अजीब थो ॻाल्हि करे त जिब्रील छा पियो चवे? तबारकल्लाहु शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। मौला तू बेनियाज़ आ। तबारकल्लाहु शान तेरी तुझी को ज़ेबा है बेनियाज़ी। उधर तो वो जोशे लंतरानी इधर तकाज़े विसाल के थे। उधर तो वो जोशे लंतरानी इधर तकाज़े विसाल के थे। या अल्लाह तू बेनियाज़ा। मूसा खे पियो चवे लंतरानी कोन ॾिसी सघंदे, ऐं नबी करीम खे वरी बिना घुर जे लामकान ते पियो घुराई। ख़ुदा जे ज़ात सां कंहिंजी रीस आहे छा? भला कंहिंजे भाग सां कंहिंजी रीस आहे छा? माउ ॼणे दी पुटड़ा वंड न ॾेंदी भाग। अमड़ खे पुट हूंदा आहिनि पर हर हिक जो पंहिंजो पंहिंजो भाग हूंदो आहे। हिकिड़ो भाउ हर रकाहींदो आहे, हिकिड़ो भाउ एयर कंडीशन में वेठो हूंदो आहे। मुंहिंजा दोस्त हिकिड़ो भाउ जाहिल हूंदो आहे, हिकिड़ो भाउ आलिम हूंदो आहे। इहो अल्लाह जे ज़ात जी तक़सीम आहे, जंहिंखे ख़ुदा ताला जेका नेमत नसीब फरमाए। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद व अला अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। सरकार फरमायो त हाओ अल्लाह जो हुक्म आहे त हलूं था पर तकड़ सां न। सही अल्लाह जो अमर आहे, वाहिदुल क़हार आहे, ख़ालिक सॼो आहे। पाण फरमाइनि था जिब्रील जेको सॾींदो आहे सो इंतज़ार बि कंदो आहे। मां अर्ज़ कोन कयो आहे हलंदासीं, विहंजंदासीं, गुस्ल कंदासीं, कपिड़ा मटाईंदासीं, उन खां पोइ बैतुल्लाह में नफ़िल पढ़बो, तवाफ़ कबो, दुआ घुरी सींगार जी हलबो। तुंहिंजी मर्ज़ी। हबीबन करीमन जे लाइ अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पाणी हौज़े कौसर जो मोकिलियो आहे। ॿिए रिवायत में ईंदो आहे त आबे ज़मज़म सां गुस्ल थियो आहे। बहरहाल नबी करीम जी ज़ात बाबरकात गुस्ल फरमाइनि था पिया। रब करीम जे ज़ात मलाइकनि खे अमर फरमायो आहे इहो महबूब जे जिस्म वारो पाणी ज़मीन ते न किराइजो, पाणी गॾु कंदा वञिजो। इन पाणीअ मां क़यामत जे ॾिहाड़े जन्नत जो रंग बणाइबो। सुभान अल्लाह। सरकार जो इस्तेमाल थियल पाणी असहाब सगोरा हथनि ते खणी मुंहं खे मलींदा हुआ। महबूब वुज़ू कंदो हो त पाणी वुज़ूअ जो किरण कोन ॾींदा हुआ, उहो पाणी खणी कपिड़नि खे लॻाईंदा हुआ, मुंहं खे लॻाईंदा हुआ। असहाब चवंदा हुआ हबीब जे जिस्म खे जेको पाणी लॻो आहे असांखे लॻंदो असां त जहन्नम जी बाहि हराम आहे। सुभान अल्लाह। इहा हक़ीक़त आहे।
इहो न को शिरक आहे, न को पूॼा आहे, न को बिदअत आहे, न को हराम आहे। महबूब जे सहाबनि जी आदत हूंदी हुई, पाण जॾहिं बि वुज़ू कंदा हुआ त वुज़ूअ जो पाणी असहाब पट ते किरण कोन ॾींदा हुआ, खणंदा वेंदा हुआ, पंहिंजे जिस्म खे मखींदा वेंदा। सुभान अल्लाह। सरकार दो आलम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात गुस्ल कयो आहे। गुस्ल करण खां बाद में महबूबन करीम जी ज़ात लिबास तब्दील कयो आहे। लिबास तब्दील फरमाइण खां बाद में नबी करीम जी ज़ात नफ़िल पढ़ियो आहे। नफ़िल पढ़ण खां बाद में ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम तवाफ़ थो करे। तवाफ़ करण खां पोइ वरी नफ़िल था पढ़नि। नफ़िल पढ़ी दुआ घुरी ख़ुदा जो प्यारो हबीब हज़रत जिब्रील खे फरमाए थो, जिब्रील हाणे हलणो आहे, बुराक तयार आहे। हबीब जॾहिं बुराक जे भर में ईंदो आहे, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे हबीब खे वेझो ॾिसी बुराक परनि जे ज़रिए उॾामी मथे बीही रहियो आहे। बुराक आहे छा इहो कोन ॿुधायमि। बुराक नूरानी वाहिट आहे, नूरानी सवारी आहे। किताबनि में ईंदो आहे त हुन जी शकिल सूरत इंसान जहिड़ी आहे, मुहांडरो। हुन जी पुठी घोड़े जहिड़ी आहे। हुन जा पेर ढगे जहिड़ा आहिनि, जीअं खुर थींदा आहिनि ॿिनि खुरनि वारो, उहे ढगे जे पेरनि जहिड़ा पेर आहिनि। पुठी घोड़े जहिड़ी आहे। कद में महबूब करीम जी ज़ात फरमाइनि था त गॾ खां थोरो वॾो हो, घोड़े खां थोरो नंढो हो। ऐं स्पीड हुन जी केतिरी ही, यद उल हाफ़रत इला मुंतहा नज़र, जाथे नज़र खुटंदी हुअसि ताथे विख रखंदो हो। सुभान अल्लाह। 500 साल ताईं नज़रात हिकिड़ी विख ज़मीन ते आहे त ॿी विख वरी आसमान ते आहे। सुभान अल्लाह। बुराक हबीबन करीमन जी सवारी जे लाइ जानवर आयो आहे। अल्लाह जे हबीब पाक जे ज़ात बाबरकात फरमाइनि था हुनखे 2 पर रहा, नूरानी पर रहा, पर पाण फरमाइनि था त मज़ेदार हो। असांजी सवारी आहे न, घोड़ो हुजे, उठ हुजे, जीप हुजे, कार हुजे, जॾहिं बि ज़मीन ते हलंदी सिधी ते त सिधी आहे, पर चाढ़ी आहे त मथे चढ़ंदी न आहे। सम्झो था या न? कॾहिं चढ़िया हो कंहिं सवारी ते या न? जे भला हेठां ई ते त वरी हेठि थींदी, ईअं आहे न साईं। महबूब करीम फरमाइनि था मुंहिंजी सवारी अहिड़ी जो मूंखे लोॾो ई कोन पियो अचे। पुठी हुनजी जीअं जो बराबरि हुई तीअं बराबरि ही। या रसूल अल्लाह किथे जबल हूंदा, किथे लाही हूंदी। पाण फरमाइनि था इहो त मज़ो हो जो जंहिं जाइ ते लाही पई अचे त हुन जा कुदरती तरह अॻियां पेर हेठि थी पिया वञनि, वॾा थी पिया वञनि, ऐं पोयां पेर नंढा थी पिया वञनि। मूंखे लोॾो ई कोन अचे। वरी जे चाढ़ी हुजे त अॻियां पेर नंढा थी पिया वञनि, पोयां पेर वॾा थी पिया आहिनि। मां मोहम्मद करीम बराबरि वेठो हुयुसि। सुभान अल्लाह। सवारी बि अजीब महबूब जी आहे। अल्लाह जे हबीब जी सवारी आहे जहिड़ी तहिड़ी कान्हे का। शाहपुर वारो टांगो कोन्हे जो छिक त शीख छॾ त कंध भर। अहिड़ा बि टंगा हूंदा आहिनि, थोरो खण छिक त ॿई उभा पेर मथे, वरी खणी लॻाम ढरो कर त सुवारा सूधो हेठि, ख़ुदा पनाह हुजे। अलाह सही शल रहम फरमाए। हिकिड़े मीरपुर ख़ास में घोड़े ते मां बि चढ़ियो हुउसि, तप ॾेई छॾियईं, शल रब हिदायत करे। जो आमीन। सलाह सलात बुलंद आवाज़ पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। अज़ीज़ो दोस्तो प्यारो, मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात जीअं जो सवारीअ लाइ आया त बुराक ते चढ़ा त बुराक मस्ती कई। ज़मीन खां उन परनि जे ज़ोर ते उॾामी 2 गज़ मथे बीही रहियो। हज़रत जिब्रील चयसि बुराक लह, हेड़ो जॉन वरी न चढ़ियो थी, न वरी क़यामत ते तो ते चढ़ंदो। हेड़े सुवार लाइ मस्ती थो करी। अड़े होॾां त रुने पे, दाहूं पे कई, डुबरो थिए मता नबी करीम कावड़ जी पवई, तड़े छॾई, मोटाए छॾई, ऐं ॿियो बुराक नबी करीम घुराईंदो। तंहिंजे करे तूं लहो हेठि त सरकार तो ते सवारी करे। बुराक ॻाल्हाए थो, जिब्रील अदा तूं बि ग़ुलाम, मां बि ग़ुलाम। तुंहिंजो कमु हो नबी साईं वटि वठी अचणु, तो ड्यूटी ॾिनी आहे। हाणे तूं चुप कर, मां ॼाणा त मुंहिंजो घोटु मुहम्मद ॼाणे। मूंखे दड़का न ॾे, मूंखे ड्रिजारी थो त नबी साईं तड़े छॾींदी। ओ चरिया तोखे कहिड़ी ख़बर? इंसान तव्हां असांखे सम्झणु खपे। उहो इंसान चरियो आहे जेको भाए थो त नबी करीम जी ज़ात कंहिंखे तड़ींदो आहे? न न, अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे हबीब कंहिंखे तड़ियो कोन। जेको आयो तंहिंखे मुस्तफ़ा करीम क़बूल फरमाए छॾियो। हज़रत बुराक थो चवे जिब्रील तो नबी करीम जे ख़िदमत में साल गुज़ारिया आहिनि, हेतिरनि सालनि में तोखे पतो न आहे सरकार मूंखे कोन तड़ींदा। मां मुस्तफ़ा जे दर ताईं जेसि ताईं न आयो हुयुसि एसी ताईं गणती ही, पर हाणे पहुतो हा त गणती कान्हे, सरकार जे दर ते क़बूल पइजी वियो। सुभान अल्लाह।
हज़रत बुराक महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ॼाॾो बीठो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हज़रत जिब्रील खे चयो, जिब्रील तूं बस कर। जिब्रील बस कई आहे। सरवरे कायनात अलैहिस्सलाम पाण बुराक सां ॻाल्हायो आहे त बुराक तुंहिंजो को मुतालबो आहे त ॿुधाए। चई क़िबला हिकिड़ो मुतालबो आहे। कहिड़ो मुतालबो आहे? क़िबला क़यामत जे ॾिहाड़े हर नबी क़बर मां उथंदो, जन्नत ऐं महशर जे मैदान ॾे वेंदो, हर नबीअ जे लाइ बुराक रब वटां ईंदो, उहे नबी क़बर मां निकिरी बुराक ते चढ़ी मैदान हशर ॾे वेंदा। अव्हां जे लाइ बि बुराक ज़रूरु ईंदो। अॼु मूंसां वाइदो कर त मेराज वारी राति बि मूं ते सुवारी करे थो, क़यामत में बि मूं ते सुवारी कजांइ। सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हा। हिते हिकिड़ी हदीस आहे, टाइम बि पूरो थींदो पियो वञे, ॻाल्हि बि घणी करणी आहे, पर हाणे यादि अची वई आहे ऐं ज़रूरी आहे तोखे ॿुधायां। सलात बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त मूंखां बुराक अहिड़ो सुवाल कयो जहिड़ो कुराड़ी हज़रत मूसा खां कयो। सुभान अल्लाह। सम्झो था अलाए न? ॿुधो, पाण फरमाता बुराक मूंखां अहिड़ो सुवाल कयो जहिड़ो कुराड़ीअ माईअ हज़रत मूसा खां कयो। असहाबन चयो या रसूल अल्लाह कीअं? चई जॾहिं अल्लाह जो अमर थियो मूसा मिस्र छॾ ॿिए मुल्क शाम ॾे वञ, पर पाण सां गॾु अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम जी क़बर खोटे हुन जो जेका पेटी आहे जिस्म वारी उहा बि खयूं वञ। हज़रत यूसुफ अॻे थी गुज़रियो आहे, मूसा पोइ थी गुज़रियो। हज़रत यूसुफ गुज़ारे वियो, मिस्र में दफ़न थियलो। अल्लाह पाक अमर कयोसि त मूसा पाण सां, मूसा अलैहिस्सलाम तोखे हुकुम थो कयां त हज़रत यूसुफ जी पेटी खणी वञ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तैयारी कई, निकितो। बाबा मूसा हज़रत यूसुफ जी क़बर काथे आहे? अल्लाह तबारक व तआला खे चई मौला ॾस। ख़ुदा जो मां कोन ॾसींदो साईं। अल्लाह मौला पोइ कीअं खणा? हज़रत मूसा खे रब चयो त ॻोठाणनि खां पुछ। सॼे ॻोठ वारनि खां पुछई, ॻोठाणनि चयो असांखे कंहिं खे ख़बर कान्हे त हज़रत यूसुफ काथे दफ़न थियल आहे। कुराड़ी असांजे ॻोठ में रहंदी आहे हिकिड़ी, उनखे ख़बर आहे, ॿिए खे ख़बर आहे कान। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन वटि हली वियो। अल्लाह जो अमर हो कुराड़ी, मां मूसा आहियां, अल्लाह जो नबी आहियां, मूंखे अल्लाह जो अमर आहे मिस्र छॾियां। अल्लाह जो अमर आहे त यूसुफ जे जनाज़े खे, लाश खे खणी वञा, पर कंहिंखे ख़बर कान्हे का तूं आहे कुराड़ी, तूं ॿुधाए त काथे आहे? माई थी जेका न ॾसींदसि। अल्लाह जो हुकुम आहे, चए तोखे आहे मूंखे त कोन्हे। हा हिकिड़ो शर्त आहे, मुंहिंजो शर्त क़बूल कर त पोइ ॾसाए। अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जो प्यारो नबी मूसा अलैहिस्सलाम फरमाए थो, बीहो अल्लाह खां पुछां, या इलाहुल आलमीन कुराड़ी शर्त रखियो आहे, उन शर्त खे अञा मां पुछो बि कोन्हे, अलाए कहिड़ो शर्त आहे, अलाए कहिड़ो शर्त कंदी मां पूरो करे सघां, अलाए न। तू रब करीम आहे, इजाज़त ॾे। अल्लाह ताला फरमायो प्यारा मूसा मूंखे ख़बर आहे कुराड़ी छा थी घुरे पई, तूं हा कर। हा करणु तुंहिंजो कमु आहे, पूरो करणु मां अल्लाह जो कमु आहे। हाओ त कर। मूसा अलैहिस्सलाम चयो हाओ कुराड़ी, अल्लाह साईं मूंखे अमर ॾिनो आहे, हाओ थो कयां, जेको शर्त करे सो क़बूल आहे। माई थी चए मां तोखे क़बर ॾसियां थी, पर शर्त इहो आहे। चए कहिड़ो? चए क़यामत जे ॾिहाड़े मूसा मां तोसां गॾु जन्नत में हुजां। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह। ऐं मूसा अलैहिस्सलाम तोसां गॾु हुजां। मूसा अलैहिस्सलाम चयो अल्लाह हाओ कई आहे, तूं मूंसां जन्नत में गॾु हूंदी आहे। अॼु बुराक बि साॻियो शर्त रखियो आहे, या रसूल अल्लाह लहंदुसि तॾहिं, हाओ तॾहिं थो कयां जॾहिं तूं बि हाओ कर। अॼु बि मूं ते तूं सवारी कई आहे त क़यामत में जन्नत ॾे वञण वारे टाइम ते बि तूं मूं ते सवारी कजां। पाण फरमाइनि था मुंहिंजा बुराक तूं लही आहे, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, अॼु बि तो ते मां सवारी कंदुसि, क़यामत में बि तुंहिंजे मथां सवारी फरमाईंदुसि। बुराक लथो आहे, नबी करीम सवार थियो आहे, हबीब करीम जी सवारी रवानी थी आहे। नबी करीम जी ज़ात फरमाए था मररतु बिक़ब्र मूसा रायत मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, मां क़बर वटां जो लॻा ॾिसां त मूसा क़बर में बीठो आहे, नमाज़ बीठो थो पढ़े। सुभान अल्लाह। सच ॿुधाईंदव? सच ॿुधाईंदव? मस्जिद में वेठा हो, अबा नमाज़ जहिड़ो पढ़ंदो आहियां मुअल ॾाढे चओ, मूं त कोन पढ़ंदो न।
भला अवां सब जेरा हो न, नमाज पढ़दा हो बस अब नमाज केर पढ़ंदो आहे? जेरो न सही, मुंहुं त कोन पढ़ंदो आहे न सही। असां सभु जहिड़ा आहियूं न बाबा, वो पढ़णु खपे नमाज। पाण फरमाए था राय तो मूसा काइमन युसल्ली फी कब्रिही, मां जो वञा मूसा अलैहिस्सलाम जे कब्र जे भर मां लंघुसि, महबूब फरमाए था ॾिसां त हज़रत मूसा अलैहिस्सलाम कब्र में नमाज बीठो थो पढ़े पियो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइजो त कब्र जे मथां पे पढ़ियईं या कब्र में अंदर पे पढ़ियईं? मथां मिट्टी हुई न बा। वाह नबी तुझे निगाह ता कुर्बान वञा जो मुस्तफ़ा जी नज़र कब्र में भी पार, खुदा जो हबीब कब्र में भी निहारे थो। पाण फरमाए था मुंहिंजो बुराक एतिरो हलियो जो आसमान वारी खिवण विज जेका आहे इहा भी घटि हलंदी आहे, मुंहिंजो बुराक इन खां तेज़ पे वियो। पाण फरमाए था हिकिड़े अख छिंभ सेकंड में बैतुल मुक़द्दस जो पहुता त मूसा मुखों अॻे ई बीठो आहे। सुभान अल्लाह। इहा ॻाल्हि पूरी करे पोइ दुआ था घुरो, छो त मंज़िल पहिरीं ते पूरी आहे, पोइ ॿी मंज़िल। हाणे मसइलो मूंखे ॿुधायो त मूसा नमाज़ पूरी कई या अध में भञी पोइ पुठियां लॻो? पूरी कई। ॾाढे सभई चओ पूरी कई। कीअं पूरी थी? साईं फरमाइनि था त क़ाइमन बीठो हो, अख छिंभ में पाण पहुता। हाणे जे पूरी थी त रुकू कयो हूंदई, वरी उथियो हूंदो, वरी सजदो कयो हूंदई, वरी अतहियात में वेठो हूंदो, वरी सलाम वरायो हूंदई, वरी कब्र शरीफ़ मां निकितो हूंदो, वरी पंधु कयो हूंदई। ॻाल्हि में बि टाइम लॻो आहे, कम कंदे त टाइम लॻंदो। पोइ मूसा अलैहिस्सलाम कीअं पूरी कई? चओ त भॻई, भॻई बि कान, पूरी बि कान थी, भॻी बि कान, पहुतो कीअं? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जी हक़ीक़त आहे त अल्लाह जे नबीअ जो जिस्म लतीफ़ हूंदो आहे। जे सिज जी रोशनी पूरी रूह ज़मीन ते आहे, सिज पंहिंजी जाइ ते आहे पर रोशनी पूरी रूह ज़मीन ते आहे। अल्लाह जो नबी मूसा क़ब्र में आहे पर हुन जो जिस्म एतिरो लतीफ़ आहे जो क़ब्र में बि हाज़िर आहे त बैतुल मुक़द्दस में बि हाज़िर आहे। हिकिड़ो ई नबी आहे जेको क़ब्र जे अंदर भी मौजूद आहे, उहो साॻो वरी बैतुल मुक़द्दस में भी मौजूद आहे। इहो अल्लाह जे नबियनि जे जिस्म खे ख़ुदा ताक़त ॾींदो आहे जो हिकिड़े ई टाइम ते मुतअद्दिद मक़ामात ते मुख़्तलिफ़ जॻहुनि ते अल्लाह जे नबियनि जा जिस्म पहुची वेंदा आहिनि। जेकॾहिं मूसा पहुची सघे थो त मुहम्मद मुस्तफ़ा भी हाज़िर नाज़िर आहे। सुभान अल्लाह। मदीने में भी आहे त असां वटि बि आहे, महबूब रोज़े पाक में भी आहे त मोमिननि जे दिलनि में भी आहे। जंहिं जाइ ते कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उते हबीब जी ज़ात आहे। कलमे जी माना ही आहे त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा इबादत जो लाइक़ कोन्हे। मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे या हुयो? मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। शाहपुर वारा बि था चओ आहे, मके वारा बि चओ था आहे, शाहदादपुर वारा बि चओ था आहे, पेशावर वारा बि चओ था आहे, मदीने वारा बि चओ था आहे। पोइ सभु को चवे थो आहे त जी माना मुस्तफ़ा हर जॻह ते आहे न सही? त मुंहिंजे हबीब जी रूहानियत हर जॻह ते आहे। उहे मुला मुंझल आहिनि जेके चवनि था त नबी हाज़िर नाज़िर न आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। मुंहिंजे महबूब पाक जी पहिरीं मंज़िल हिते पहुती, पूरी थी, पाण बैतुल मुक़द्दस पहुता। हाणे बैतुल मुक़द्दस में छा थियो इहो वरी ईंदड़ जुमे ते अल्लाह ताला तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जंहिं सुन्नत न पढ़ी आहे सुन्नत पढ़े। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।